यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा बिअन्न रब्बक औहा लहा यौमइज़िन यस्दुरुन्नासु अश्तातन लियुरौ अअमालहुम फमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन खैरन यरह वमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन शर्रन यरह। वक़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन अकल तय्यबन व अमिल फी सुन्नतिन व अमिन अन्नास बवाइक़हु दख़लल जन्नह। वक़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बादिरू बिल अअमाल फितनन कक़ितिल लैलिल मुज़लिम युस्बिहुर रजुल मुअमिनन व युमसी काफ़िरा व युमसी मुअमिनन व युस्बिहु काफ़िरा यबीउ दीनहु बिअर्ज़िन मिनद दुनिया औ कमा क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दिल जे मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। मुझे अज़ीज़ दोस्तों ऐं भाइरो, मां तव्हांजा ॾो अल्लाह पाक जे मुक़द्दस कलाम मां हिकिड़ी नंढड़ी सूरत तिलावत कई अथमि ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान मुबारक मजा ॿ हदीसूं मां तव्हांजे अॻो बयानु कयूं आहिनि। दुआ आहे त अल्लाह ताला मूंखे सही बयानु करणु ऐं उन जे मथां अमल करणु ऐं अवां जमी मुस्लमान खे सही सम्झणु ऐं उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिन सूरत सगोरी में जेकी मां तव्हांजे अॻो पढ़ी, इन में अल्लाह ताला क़यामत जे हौलनाक वाक़े जो बयानु फरमायो आहे। मुसलमाननि जा जीअं ॿिया मैन अक़ाइद आहिनि, जी ईमान मुफ़सल ऐं मुजमल इब्तिदाई शागिर्दनि खे उस्ताद पढ़ाईंदा आहिनि, क़ैदे वारनि खे बि आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही। जी आलिम सारो घोट खे बि ईमान मुफ़सल ऐं ईमान मुजमल जा ये कलिमात पढ़ाईंदो आहे। त जीअं ॿिया मैन अक़ाइद आहिनि, जीअं आमनतु बिल्लाह अल्लाह पाक जे ज़ात ते ईमान आणु, व मलाइकत ही उन्हनि जे मलाइकनि ते ईमान आणनि त मलाइक बरहक आहिनि, व कुतुबिही अल्लाह पाक जे किताबनि ते ईमान आणु त जेके बि अल्लाह असांजी किताब मोकिलिया उहे पंहिंजे वक़्त में बरक ऐं सचा हुया। ई वञिबो वल यौमिल आख़िर, आख़िरत जे ॾींहं ते ईमान आणु, इहो बि ज़रूरी आहे। आख़िरत जे ॾींहं खे जेको नथो मञे त उहो मुस्लमान न आहे। सारे बुरान खां
जेको अक़ीदो झले थो ऐं चङाइण जे तरफ़ जेको अक़ीदो रहनुमाई करे थो, इहो वाहिद अक़ीदो आहे त अलाह जे अॻो हिकु ॾींहुं पेशी थींदी, क़यामत ईंदी, हे सारी दुनिया फना थींदी, हिसाब किताब थींदो। ईअं न आहे त मोयासे छुटासे, न, अल्लाह जेको पेशी थींदी, ज़री पुर्दी जो हिसाब थींदो, जाते नबियन खे भी नफ़्सी नफ़्सी हूंदी, वो ॾींहुं अचण वारो आहे। असां उन ॾींहं लाइ छा गॾायो आहे? हथी ख़ाली वञूं था? हथी ख़ाली छा मिलंदो? ईअं न थे वो जॾहिं इज़राइल मथों अची वञे, तारा पड़जी वञनि, वल तफ़त साक़ बिसाक़, वो जॾहिं पिनी पिनी सां मिलाइनि, अखियुनि ते रव चढ़ी वञे, गोगरे जो ठकाव थी वञे, सियाणे मुला वठो यासीन पढ़े। असां बरो चवंदासीं फदे मुला गिरबा चका यासीन त पढ़ी। हाणे मुला भी याद आ, हाणे यासीन शरीफ हाणे याद आ। एड़ो ईमान तो फिरौन भी आंदो हो न। जॾहिं बारे कुलज़म में फिरौन बुॾे पियो, 620 साल फिरौन जी जिंदगी हुई, जंहिं 400 साल मिस्र जे मथां हुकूमत कई। अल्लाह से ज़ालिम खे डर ॾींदो आहे, पर जॾहिं पकड़ कंदो आहे त पोइ इन बख्श रब्बिक लशदीद, अल्लाह जी पकड़ सख़्त हूंदी आहे। जॾहिं बारे कुलज़म जा फिरौन गोता खाए पियो, पोइ ईमान आंदई। हत्ता इज़ा अदरकहुल गरक़ क़ाल आमनतु अन्नहु ला इलाहा इल्लल्लज़ी आमनत बिही बनु इसराईल व अना मिनल मुस्लिमीन। यारो सिपारो सूरत यूनुस। ओ जॾहिं फिरौन बाहर कुलज़म जा गोता खाए पियो, पोइ चई त मां उन रब जे मथां ईमान आंदो जंहिं रब जे मथां मूसा अलैहिस्सलाम जी कौम ईमान आंदो। अल्लाह इन सकरात वक़्त फिरौन जो ईमान क़बूल कयो। अल्लाह छा चयो? आल आन, खबीस हाणे थो ईमान आणे। वक़द असैत क़ब्ल व कुन्त मिनल मुफ़्सिदीन। फिरौन मां रब जी नाफ़रमानी कई, पाण खे ख़ुदा सॾायो। जॾहिं बारे कुलज़म जा गोता खाई थो, हाणे तुंहिंजो ईमान क़बूल न आहे। अल्लाह फरमायो जिब्रील दरिया जी गप पढ़े फिरौन जे वात में विझो, मता मां रब खे रहम न अचे। मिठाई साहब चयो जॾहिं वावड़ खे हुयो वहो, तॾहिं मच मोटण जी न कयई। मच्छी जॾहिं वाह के वाकरो हुयो त पोइ मोटण जी छो न कई मथे? जॾहिं वावड़ खे हुयो वहो, तॾहिं मच मोटण जी न कयई। जॾहिं छर छिनियूं छेतियूं थियो, तॾहिं पवे पहो। निवाणा सुकी विया, अवंदा सुकी विया, शाखूं सुकी वियूं, केनाल सुकी विया। तोखे हाणे ख़बर आहे पह पई आहे त मथे मोटी वञा दरिया ॾे। हाणे मोड़दी न, हाणे जाथे काथे मलाहन जा बांधा लगल थी, ॼारा लगल थी, पकड़ भी ऐं शिकार कबी। शिकार कंहिंखां मां त वराए सुओ भी काथे आणंदा अख में। कॾहिं हंड ते विया हो तव्हां? मला सुओ मच्छी खे काथे आणंदा आहिनि? जॾहिं वावड़ खे हुयो वहो, तॾहिं मच मोटण जी न कयई। जॾहिं छर छिनियूं छेतियूं थियो, तॾहिं पवे पहो। हाणे साहु मथे सहो महमेज़ूं मलाहन जो। ॾिस त मलाह कीअं शिकार करनी था, कि अखिन में सुआ टुमनी था। तो कि अल्लाह साईं 70 80 90 साल जिंदगी ॾिनी, अल्लाह ने मोड़ न कई। वो जॾहिं मलखमीस जा तारा ॾिठई, असां बरो चवंदा इज़राइल खे मलखमीस, सिंधी में इज़राइल, बरोचिक में मलखमीस। शलवरी सांदई हिक बा कज़िया न थिन कंहिंजा सांदई कज़िया थींदा त पोइ छा चवंदा यार असांखे हाणे मलखमीस ताड़ियो आहे, फिरी फिरी असां वटि बीठो आहे, लॾियूं त जान छुटे।
मल्क भी सके कंहिं भी किस्म जी ताक़त न आहे जेसि ताईं अल्लाह साईं उनखे आर्डर ऐं हुकुम न करे। हदीस पाक में थो मौलाना मुफ्ती मोहम्मद शफी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे तफसीर मारिफ कुरान में हदीस आंदी आहे त एक दफ़े नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को अंसारी साहब बीमार हुयो, उनजे तबा पुरसी लाइ पाण जो वया ॾिठो त इज़राइल वेठो आहे सिरांदी ॾो। इज़राइल खे चई इज़राइल मुंहिंजे साहिबी जी पारत थी। इज़राइल अर्ज़ कयो साईं तव्हां साहिबी जे लाइ पारत चओ था, मां त हर मोमिन सां नरमी कंदो आहियां, मांखे अल्लाह जो आर्डर हुकुम हूंदो आहे तॾहिं मां साह वठंदो आहियां। जेकॾहिं अल्लाह जो आर्डर ऐं मांखे हुकुम न हुजे मांखे पाण खे एतिरी बि ताक़त कोन्हे जो कंहिं मच्छर जो मां साह वठां। मौत भी ख़राब शइ न अथव बाबा। इज़राइल जो नालो खण त हाली त माण्हू जो अधु साह निकिरी वेंदो। मौत भी अल्लाह सां मुलाक़ात आहे। तफसीर मज़हरी में रिवायत आई आहे त हिकु दफ़े जॾहिं इज़राइल खे अल्लाह से मोकिलियो इब्राहिम अलैहिस्सलाम ॾे साह कढण जे लाइ, इब्राहिम अलैहिस्सलाम सुवाल कयोसि त हल रहे त खलीलन यकबिज़ु रूह खलीलही। इज़राइल तू ॾिठो आहे जो दोस्त पंहिंजे दोस्त जो साह वठे, अल्लाह से मांखे पंहिंजो खलील भी कोठे थो, पोइ साह छो थो वठे? दोस्त भी दोस्त के मारींदो आहे छा? वॾो सवाल कयो न इब्राहिम अलैहिस्सलाम। इज़राइल मोटी वियो रब साईं खे अर्ज़ कई साईं इब्राहिम अलैहिस्सलाम त हीअं सवाल करे थो जॾहिं अल्लाह से मांखे पंहिंजो खलील भी कोठे थो, पोइ साह छो थो वठे? अल्लाह से फरमाए इज़राइल मुंहिंजे खलील खे चओ त हल राए त खलीलन यकबिज़ु यकरहु लिका खलीलही। इब्राहिम तू ॾिठो आहे जो दोस्त पंहिंजी दोस्त जी मुलाक़ात खां किबाए। हे मौत अल्लाह सां मुलाक़ात आहे। अल मौत जसरुन यूसिलुल हबीब इल हबीबे। मौत पुल्ला जो हिक दोस्त के ॿिए दोस्त ताईं पहुचाईंदी आहे। अल्लाह वारा उहे गुज़रिया जॾहिं इज़राइल उन्हनि वटि आयो, ख़ुशि थिया खिलिया। इज़राइल तूं काथे आहीं? मां तोखे ॻोल्हियां पियो, मुंहिंजो साह कढ हक़ीक़ी महबूब सां मांखे मिला। मौत अल्लाह सां मुलाक़ात आहे। मौत नाचे तोखे हूरा कारो मिलनि, गिलमान कारो मिलनि, हिक सिर सून जी ॿी चांदी जी, मुश्क अंबर जो गारो हूंदो जन्नत में। 100 माड़, हिक माड़ में ॿी माड़ में एतिरो मुफ़ासिलो जीअं आसमान ज़मीन जो मुफ़ासिलो। हिक आसमान ॿिए आसमान जो पंधु 500 साल पंधु आहे। अहिड़ी नेमतूं मुफ्त मिलंदियूं। अमल से जिंदगी बनती है जन्नत भी जहन्नम भी, ये खाकी अपने फितरत में नूरी है न नारी। अमल साले अथी तो क़यामत ॾींहुं सुरखुरू हूंदी, अमल साले न थी तो क़यामत ॾींहुं अफ़सोस जे पंहिंजूं आङुरियूं चवाड़े। यौम यअज़्ज़ु ज़ालिमु अला यदैहि यक़ूलु या लैतनी इत्तख़ज़्तु मअर रसूल सबीला। कुरान तो फरमाए क़यामत ॾींहुं अफ़सोस जे करे माण्हू पंहिंजूं आङुरियूं चबाड़ींदो कि चक विझदो। अज़्ज़ यअज़्ज़ु माना चक विझणु, आङुरनि खे चक विझदो। यौम यअज़्ज़ु ज़ालिमु अला यदैहि यक़ूलु या लैतनी इत्तख़ज़्तु मअर रसूल सबीला। काश मां रसूल जी ताबेदारी कयां, मां कुरान जी ताबेदारी कयां त मुंहिंजे लाइ बहितर हो। या वैलता लैतनी लम अत्तखिज़ फुलानन खलीला। काश मां फलाने खे दोस्त न वठां त मुंहिंजे लाइ बहितर हो। मांखे फिलानो ग़लत प्रोग्राम ते वठी वियो, डिस्ट इंडिया प्रोग्राम ते, केबल सिस्टम जे प्रोग्राम ते वठी वियो। पर छा थींदो? वो जब चिड़िया चुग गए खेत, बोरी झार आई, साओ फसल खाई वई, उन खां बाद माण्हू झार हकले थो। पोइ इन माण्हू खे झार हकलण चइबो? बिटाई साहब चयो आ पोखणो थी त पोख न त वींदे मुंद चढ़ी, पाणी बि थींदुई पोइरो पोइ सड़ी थींदुई सोक। जिथे लुणंदो लोक मतां सिकी उते हिक संगला। यवद्दुल मुजरिमु लो यफ्तदी मिन अज़ाब यौमिज़िन बिबनीहि। कुरान तो फरमाए क़यामत ॾींहुं जहन्नम जा दड़का
जहन्नम जा कड़का ॿुधी करे मुजरिम माण्हू ॾोहारी तमन्ना कंदो ऐं अल्लाह मूंखे जहन्नम जी बाहि खां बचाए मुंहिंजे एवज़ मुंहिंजी औलाद खे जहन्नम में विझ आहे क़ुरान हाफ़िज़ वेठा हूंदा औलाद केॾी प्यारी आहे उस्ताद लाचार कंहिंखे चमाट हणे थो शागिर्द खे त उस्ताद जे मथां तारा फोटारनि था उस्ताद तूं केरु थींदो आहे मुंहिंजे पुट खे चमाट हणी चमाट है सो भी दीनी तालीम जे मथां क़ुरान जे मथां छा थी पियो यवद्दुल मुजरिमु लो यफ्तदी मिन अज़ाब यौम इज़िम बेबनीह क़ुरान तो फरमाए क़यामत ॾींहुं ॾोहारी माण्हू मुजरिम माण्हू तमन्ना कंदो ऐ अल्लाह मूंखे जहन्नम जी बाहि खां बचाए मुंहिंजे एवज़ मुंहिंजी औलाद खे जहन्नम विझ व साहिबतिही व अखीह ऐ अल्लाह मुंहिंजी घरवारी खे जहन्नम विझ ऐ अल्लाह मुंहिंजे भाइरनि खे जहन्नम विझ व फसीलतिही लती तुवीह ऐ अल्लाह जेको मुंहिंजो कुण कबीलो आहे समूरनि खे जहन्नम विझ व मन फिल अर्ज़ जमीआ ऐ अल्लाह जेको रूई ज़मीन में माण्हू रहनि था समूरनि खे जहन्नम विझ पो सुम्म युंजीह पो मांखे बचाए क़ुरान तो फरमाए कल्ला खबरदार न थींदो ईअं आकमुल हाकिमनि जी कोर्ट आहे दुनिया जी कोर्ट न आहे जेको ॾाढो सो गाबो चोर छुटी विया काठ में भाॻिया हे आकमुल हाकिमनि जी कोर्ट आहे जाथे नबियनि खे बि नफ़्सी नफ़्सी हूंदी आदम अलैहिस्सलाम को वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं समूरन नबियनि खे हूंदो क़यामत जे ॾींहुं नफ़्सी नफ़्सी ऐ अल्लाह मांखे बचाए फ़क़त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हूंदो उम्मती उम्मती ऐ अल्लाह मुंहिंजी उम्मत खे बख़्श पुनल त ईंदो पाण पर मां बि अॻु भरी थियां पुनल त ईंदो पाण पर मां बि अॻु भरी थियां मतां चवे बलोच त कमीनी कुझु न कयो नबी सां शफ़ाअत कंदा यकीनन कंदा पर असां हथी ख़ाली त न वञूं हुते हथी ख़ाली हिते सौदो तव्हां वठंदो उहो वक़्तु अचण वारो अथव असां उन ॾींहं लाइ छा कयो आहे ईअं न थिए अल्लाह वारा उहे गुज़रिया खिलंदा पंहिंजे रब ॾे हलिया विया एॾा अमल साले कयूं ईअं न थिए जॾहिं अम्मा जे पेट खां तूं निकिती त बि रोईंदो रब ॾे वञी त बि रोईंदो हमू अक्सर ॿार अम्मा जे पेट खां रोईंदो निकिरंदो आहे छो उनखे शैतान हूंदो आहे चूंडी हणंदो आहे शैतान जे भूत जे करे हर ॿार अम्मा जे पेट खां अक्सर करे रोईंदो निकिरंदो आहे माठो आहे कंहिं किताब में त शैतान उनखे इन करे बि चिटी ऐं चूंडी पाईंदो आहे जेको आलम अरवाह वारो वाइदो अल्लाह साईं सां करे आयो उन मथे आलम अरवाह में त मां तुंहिंजी इबादत कंदुमि अम्मा जे पेट में हूंदो आहे त उहो आलम अरवाह वारो वाइदो उन ॿार खे यादि हूंदो आहे शैतान उनखे इन करे बि भूत ॾींदो आहे चूंडी पाईंदो आहे त आलम अरवाह वारो वाइदो विसरी वञे याददारी के वक्त ज़ादन तो हमा खंदा बुदंद तो गिरिया वो ज़मानो याद कर जॾहिं अम्मा जे पेट खां निकिती रोईंदो निकिते तो ॿिया माण्हू ख़ुशी कनि पिया त फलाणे खे पुट ॼायो फलाना मिठाई खाराए याददारी के वक्त ज़ादन तो हमा खंदा बुदंद तो गिरिया उहो ज़मानो यादि कर जॾहिं अम्मा जे पेट खां निकिती त रोईंदो निकिती ॿिया माण्हू ख़ुशी कनि पिया त फलाणे खे पुट ॼायो हाणे अहिड़ा अमल साले करे जॾहिं तूं पंहिंजे रब ॾे वञी त तूं खिलंदो वञ हम चुनाज़ी के वक्त मुर्दन तो हमा गिरिया बुदंद तो खंदा हाणे अहिड़ा अमल साले करे जॾहिं तूं पंहिंजे रब ॾे वञी तूं रब ॾे खिलंदो वञ ॿिया माण्हू रोइनि त फलाणो गुज़ारे वियो हदीस पाक में चए थो मोमिन जॾहिं गुज़ारे वेंदो आहे जंहिं जाइ ते मोमिन निमाज़ पढ़ंदो 40 रातियूं उहा जगह निमाज़ वारे मोमिन जे लाइ रोए थी हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे जंहिं जाइ ते मोमिन निमाज़ पढ़ंदो
जने मोमिन गुजारे वने थो 40 रातियूं उहा ज़मीन निमाज़ वारी जगह मोमिन जे लाइ रोए थी जै आसमान जे दरवाजे खां मोमिन जा अमल सालिया मथे वेंदा उहा आसमान जो दरवाजो मोमिन जे लाइ रोए थो फमा बकत अलैहिम अस्समा वल अर्द काफिर लान ज़मीन रोए थी न आसमान रोए थो असां एड़ा अमल साले करियूं जने असां गुजारे वञूं त असां जे लाइ पोयां रोइन चवन त यार चंगो माण्हू हुयो भलो माण्हू हो पाड़े जो खैर खा हुयो हमदर्द हो साले माण्हू या शायदी या ज़मीनी शायदी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कोशिश कयो माण्हुनि सां हमदर्दी सुहिणो सलूक एहसान कयो पर जेकॾहिं तव्हां एहसान खैर ख़्वाही हमदर्दी कंहिंसां नथा करे सघो त कंहिंसां बुराई बि न कयो तव्हांजी इहा बि ख़ैरात आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हर रोज़ जॾहिं तव्हां निंड खां उथो था हर हिकु इंसान जे वजूद में 360 संध ऐं जोड़ आहिनि जॾहिं सुबुह जो तव्हां उथो हिकु हिकु संध जे एवज़ में हिकु हिकु जोड़ जे एवज़ में हिकिड़ी ख़ैरात कयो साहबा हैरान थी विया साईं असां मिस्कीन असांखे खाइण जे लाइ कुझु कोन्हे हर रोज़ वरी 360 ख़ैरात कयूं असांखे एतिरी ताक़त कोन्हे जॾहिं त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा का रिवायत आहे कॾहिं कॾहिं मुसलसल लगातार 2 महीना घर में बाहि न भरी आहे असांजे घर में सुबुह जो चांहि न चढ़े त छा समझो था मर्दन खां अॻु में ज़ैफ़न जा मथा ॿधा पिया हूंदा सारा घर जा थांव थिपा भॻा पिया हूंदा ॿार बचा कुटिया पिया हूंदा पर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में कॾहिं मुसलसल लगातार चुल्हे में बाहि न भरी आहे अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सारी जिंदगी में 2 ॾींहं मानी खाधी हुजे सो भी जवन जी अटे सां न खाधऊं हता वफ़ात कयो छा जव छा पीसाई जी मशीन हूंदी हुई छा हथ ते वो जंडरू चकी हुंदी हुई पो अध डडर थींदी वो अटो अध डडर थे उन खां बाद साहबा फरमा छाजी छाणी छाजो परुणु उनखे फूक दीदा पो फूक सा जो कुछ उड़रियो उन खां बकाए गोहे करे खाईंदा पचाईंदा जो 3 वक्त मानी दबियूं था सुबह जो चाहे पापा वरी सही कुछ वक्त खां बाद वरी नाश्तो वरी मंझंदि जो सही वरी मांझांदो वरी रात जो मानी चिथे खाऊं था जो सुबह ताईं गोगरायूं हुंदी ओगरायूं खटियूं पुछा कलो खबर तरे कि मोर साहब दुआ तो घुर जाए बेरोजगार अन्या बेरोजगार रोजगार मिले तो घणा चक्कर मानी गई साईं बेरा रहमतुल्लाह अलैहि सब चो रहमतुल्लाह अलैहि जरे उन खां को मानू पुछा कंदो सवाल कंदो दुआ जे लाइ अर्ज़ कंदो सही दुआ घुरो मां बेरोजगार हां साईं फरमाईंदा पुत्र अल्लाह जी 24 कलाक नेमत इस्तेमाल भी करी थो खाई भी अथो वरी नाशाकरी इन शकरतुम लाज़ीदन्नकुम शुक्र कंदो त मां ताके वधाए दीदुम बोला इन कफरतुम मां अल्लाह जी नेमत जी नाकदरी ऐं नाशाकरी कंदो मां अल्लाह जी नेमत के इटा ऐं लता हणंदो त पो इन बदशर हा इन शकरतुम लाज़ीदन्नकुम बोला इन कफरतुम मां अल्लाह जी नेमत जी नाकदरी नाशाकरी कंदो त पो इन अज़ाबी लशदीद मुझ अज़ाब सख्त जन जन कोमन अल्लाह जी नेमत जी नाकदरी ऐं नाशाकरी कया अल्लाह साईं उहा नेमत उनको खसिया असांजो नफ्स भी इया जेकरे भूखियो आ त कुतो ऐं जेकरे ढव आ त वो गड वांगुर इटा पूजियूं उन सां वेड़ उन सां जेड़ो सलको गरीब पाड़ेसरी न होजे गुरसना घर में शबद सग में शबद गुरसना घर में शबद सग में शबद वर्षिकमपुर में शबद खर में शबद मौला असांजो नफ्स भी इया जेकॾहिं भुखियो आहे त पोइ कुतो हुनजी चोरी उरा ज़ोरी पर जेकॾहिं ढव आहे त पोइ गॾ वांगुरु इटा अल्लामा हयातुल हैवान दमेरी पंहिंजे किताब में लिखियो आहे त पहाड़ियूं पहाड़ियूं ज़मीन जे खुशकी में अल्लाह साईं गॾ खे पैदा कयो
खुश्की में अल्लाह से गॾ खे ऐं तरी ऐं समुंड में अल्लाह से मच्छी के पैदा किया। पो ॾींहं जो गॾो चरी फिरी मच्छी जे भरसां मच्छी पानी में हो वरी कठार ते वेंदा हिक ॿिए में कचारी कंदा। जॾहिं अल्लाह से इंसान पैदा कया गॾ अची शाम जो उनखे रिपोर्ट ॾिनी त मच्छी हेड़े आरे पारे अल्लाह से मखलूक पैदा कई थी। चे हाँ मच्छी जो खबरदार गॾ जेके एड़े आरे पारे अल्लाह से मखलूक पैदा कया त गॾ खबरदार न खुश्की में तोखे अमन मिलदो न समुंड में माखे अमन मिलदो। वाकई में गॾ वीचारा खे अमन आहे। डांद वया सब शयूं थ्रेशर ट्रैक्टर अची वया 10 12 12 15 15 मण गॾ ते सथींदा हलदो भी सही वीचारो मथो सोटी जो ज़ीपट हो। अरे निभागा जॾहिं हले भी अथो जेकी वीचारे उनखे टोर आहे जेकी उनखे ताक़त वीचारे आहे असांजी आदत बची वई आहे कुटण जी। इन्ना कुल शैइन खलकनाह बिक़दर असां हर शइ खे पंहिंजे लिमिट सां बणायो आहे। जमी जेतरी सलाहियत हुई जमी जेतरो बर्दाश्त जो मादो हो मां उनखे ओतरी मिल्कियत ॾिनी आहे। मौला सादी रहमतुल्लाह लिखियो आहे पंहिंजे गुलिस्तान में जेके अल्लाह से गॾ खे सिंह ॾिया त पोइ शाम जो मालिक वठे सा ॿारणी जा माण्हू असां जांडरे में हलाईंदा आहियूं न झली में उन्हारे जे मौसम में झली में गॾ खे हलाईंदा आहियूं पोइ मालिक उन्हारे जे मौसम में गॾ खे झली में ॿधे आहे होॾो टूटी होणी आहे होड़ो सिंह पोइ जानवर को वेझो अचे सा छा। अल्लाह जी हिकमत हुई गॾ खे अल्लाह से सिंह न ॾिना ॿिली खे अल्लाह से खंभ न ॾिना। ॿिली खे अल्लाह से ॿिले खे खंभ ॾिया त पोइ छॾे हा को झिरकनि जो ॿिजो। हाणे भी ॾिसदो कंहिं वण जी लाम में 2 झिरकियूं विढ़नि थियूं हे हमरा वरी उन्हें तकींदो न तकींदो हेॾे ॼण त वीचारे खे ख़बर ई न आहे मिस्किन अभी पापा। या फितरी समझ अल्लाह से जानवरन खे भी ॾिनी आहे। कुकड़ खे कंहिं ॿुधायो त 20 22 ॾींहं आनण ते बचा निकिरंदा कंहिं सम्झायो। किताबन में आयो आहे जॾहिं कबूतरी आना लाहींदी आहे न उन खां बाद बच्चा कढंदी आहे त 2 ॾींहं या 3 ॾींहं मुसलसल पंहिंजे बच्चन खे दाणू पाणी न ॾींदी आहे। छा कंदी आहे पंहिंजी चूंब बच्चन जे चूंब मिलाए फ़क़त हवा फूकींदी आहे। कहिड़े कॉलेज में पढ़ी कहिड़े डॉक्टर वटि वञी पढ़ी इहा कबूतरी इहा फितरी समझ अल्लाह से पकन खे मिलनी आहे। जायूं की ठाहिण था पखी बबर पखी वाहन जे केरन ते सरन जे पलांदन में जीअं नवां वाह वही ईंदा न सरन जे पलांदन में आखिरो ठाहींदो आहे पर अहिड़े क़िस्म जो आखिरो ठाहींदो आहे जो माण्हू न ठाहे सघे। उन आखिरे जो मुंहुं वरी हेठि हूंदो आहे। ॾिठो आहे करे तव्हां मुंहुं हेठि छो त मता मथे मुंहुं हूंदो त को भला मता मुंहिंजे बचन खे खाई वञे। इहा फितरी समझ अल्लाह से पकिन खे मिलंदी आहे। त पंहिंजे दिफ़ा जी कुवत शिकार करण जी अटकल त 2 झिरकियूं विढ़दियूं हेॾे त हे वरी हमरा तकींदो हेॾे ॼण वीचारे खे ख़बर ई कोन्हे। जॾहिं बेख़ालियूं थी विड़ी विड़ी उहे झिरकियूं 2 किरदियूं त मथो चब करे 2 खे खाई मुछा माटींदो मां ना चाह त वॾो फसाद थिए। अल्लाह जी हिकमत हुई गॾ खे अल्लाह से सिंह न ॾिना। असां खे अल्लाह से लिमिट हद में रहियो आहे। कंहिं ते रीस न करे कंहिंजे मिल्कियत ॾिसी साड़ो न करे। अल्लाह हकीम हुयो ॾिसे पियो शुक्र कयो जंहिंखे जेतिरी अल्लाह से मिल्कियत ॾिनी आहे शुक्र करे रब साईं मां इन जे लाइक़ न तुंहिंजो फज़ल इन शकरतुम लाज़ीदन्नकुम वला इन कफरतुम मां अल्लाह जी नेमत जी नाक़दरी ऐं नाशाकरी कंदौ त पोइ इन बदश रब्बिकल इन अज़ाबी लशदीद मुझे अज़ाब सख्त था। अल्लाह हकीम हुयो। मां साईं बेरवान जे मलफूज़ात में या साईं वडन अमरोटी रहमतुल्लाह ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह उन जे मलफूज़ात में पढ़ियो में एक दफे साईं जे दरगाह ते मेहमान गच अची वया। मिस्किन जो दौर हुयो नंगर पानी जी घटताई हुई। साईं पंहिंजे ख़ास मुरीदन खे चयो पुट
मुंहिंजी ज़मीन में बटाई तैयार थव वञो बटाई करे चो ऐं मोड़ ते रस्ते मां फिलानी जगह तो देग भी खणी अचो गाॾी काथी वञो त फ़कीर लाइ भत बाड़ कंदासीं फ़कीर जो उते साईं जन जा वया साईं जी ज़मीन मां जेकी बटाई कयूं त साईं जे हिस्से में एतिरो अन्न आयो जो कंहिं कूड़ी में विझी करे रस्ते में जेकी देग खयूं न उन देग जे अंदर विधियूं मथो ढक ॾिनियूं गाॾी ते खयूं अचे थी ॻाल्हि समझ में हे साईं जे हिस्से में ज़मींदारी जो अन्न आयो जॾहिं साईं जे ख़िदमत में गाॾी पहुती साईं ॾिठी त गाॾी ॿियो साईं ॾिठी देग अन्न त साईं ॾिठो ई कोन पुछा के फ़कीरो बटाई करे आयो साईं करे आयासीं पुट अन्न काथे आहे साईं अन्न देग जे अंदर पियो साईं हथ मथे खणी दुआ घुरी अल्लाह साईं असां दाणा छटियासीं तूं असांजे देग भरे अन्न जी मोकिली आहे असां वटि इहो शुक्र आहे 50,000 लख लख पगार हूंदी त बि कीन जी कुनी असां वटि चढ़ियल आहे से मोड़ साहब बेरोज़गार आहे दुआ त घुरजाए इन शकर तुम लाज़ीदन शुक्र कयो जंहिंखे अल्लाह साईं जेतिरी मिल्कत ॾिनी आहे शुक्र करे चवे त रब साईं मां इन जे बि लाइक़ न हुयमि तुंहिंजो फज़ल आहे कंहिं ते रीस न करे कंहिं सां साड़ो न करे पारियूं पारियूं आसमान ते साड़ शैतान कयो मलूम थी वियो आदम अलैहिस्सलाम जी शैतान खे इज्जत न वणी अन खैरुम मिनो सही मां आदम को भलो आहे मां सजदो वरी आदम जो कयां खुदा जा बंदा भलो तोखे ॿियो कोठे न पाण खे पाण भलो चिरियो माण्हू पाण खे चिरियो कोठींदो हमरा चइबो असां गिदू बदर वयासीं उते चरिया बदल हुया जॾहिं असां ते चरनि जी नज़र पई त असां ते खिलनि पिया अचे आया अथव चरिया चरियो बि पाण खे चरियो कोठींदो आहे शैतान बदमाश चयो त अन खैरुम मिनो मां आदम को भलो निभागा भलो तोखे ॿियो कोठे न खलक़तहू मिन तीन खलक़तनी मिन नारिन माखे तू बाहि मां पैदा कयो आदम अलैहिस्सलाम खे मिट्टी मां बनावी मिट्टी जो मकाम घटिया मिट्टी खे मथे हणंदो त हेठि किरदी बाहि खे हेठि छॾींदो त मथे वेंदी अन खैरुम मिनो खलक़तनी मिन नारिन व खलक़तहू मिन तीन माखे तू पैदा कयो बाहि मां उनखे मिट्टी मां मिट्टी जो मकाम घटिया अल्लाह मा फखरुज मिना फइनक रजीम व इन अलैका लानती इला यौमिद्दीन निकर तुंहिंजी जाइ न आहे जन्नत में अल्लाह जी तोते क़यामत ताईं लानत ओ इज्जत न वणी तने तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल हसद याकुलुल हसनात कमा ताकुलुन नारुल हतब साड़ नेकिन खे इं खाए थो जी सुकन काठन के बाहि खाए कैसा रीस न कयो जेके जेतरी अल्लाह शै ॾिनी आहे शुक्र करे जे रब साईं मां इन जे बि लाइक़ आहियां पारू पारू ज़मीन जे तख्ते ते साड़ कयो काबिल पंहिंजे भाउ हाबिल सां जॾहिं हाबिल जो अल्लाह से ख़ैर क़बूल कयो काबिल जो न कयो साड़ कई हता त उनखे साड़ क़त्ल ते पहुचायो पंहिंजे सॻे भाउ खे क़त्ल कयो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इएं फरमायो त माखे पंहिंजी उम्मत जे मथां मिस्कीन जो फिक्र न आहे त मुंहिंजी उम्मत मिस्कीन थींदी माखे इहो फिक्र न आहे ऐं मिस्कीन थी मुंहिंजी उम्मत मरदी माखे इहो फिक्र आहे त मुंहिंजी उम्मत में पैसो ईंदो आसूदी थींदी फतनाफसुहा कमा तनाफसुहा पो दुनिया जे मेड़ चूंड में इं गर्क थी वेंदा हता त जीअं अॻियूं उम्मतूं दुनिया जे मेड़ चूंड में इं गर्क थी वियूं हता त उनखे दुनिया जे मेड़ ऐं चूंड क़त्ल ते पहुचायो माखे इहो फिक्र आहे त मुंहिंजी उम्मत मतां इं थिए जॾहिं असां वटि मिस्किनी हुई त असां वटि इहे फितना फसाद हुया अकेला अकेला माण्हू बरन में वेंदा बरन में अकेला माण्हू उनखे कंहिं बि क़िस्म जो डप ऐं ख़ौफ़ हूंदो हुयो जॾहिं असां में पैसो अची वियो त पोइ सभु शयूं अची वियूं ढो झलियो आहे हिकु वाणे पहाको सिंधी में ॿियो झलियो आहे में
असां ड्रौ थींदासीं त इटा हणंदासीं कंहिंसां विड़ूं इहो पैसो काॾे वञे मजारा जो अल्लाह जे रस्ते में पैसो वेंदो दीनी इदारनि में मसाजिद ऐं मदारस में तुलबा जे मथां मजारा जो पैसो असांजो ख़र्च थिए न थींदो छो त पैसो ई असांजो हराम जो आहे त पोइ अल्लाह सां कीअं घुरंदो पंहिंजे हिन रज़ा वारी जॻह में पोइ से मुड़ साहब असांजी दुआ क़बूल नथी थिए दुआनि जे क़बूलियत लाइ शर्त आहे त खाधो हलाल जो हुजे आहे खाधो हलाल जो असां वटि पोइ दुआ कान क़बूल थिए मौलाना मुफ्ती मोहम्मद शफी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे तफ़सीर माल क़ुरान में हदीस आंदी आहे जेको हिकिड़ो गिरो लुकमो हराम जो खाए थो त 40 ॾींहनि ताईं उन इबादत खुदा वटि क़बूल न आहे असां दुआऊं क़बूल थियनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकड़ा मुक़द्दस जान ते मानू पाक जान ते वनी दुआऊं घुरन था या रब्बे आज जी जारी नेजारी से अल्लाह जे दरगाह में दुआऊं घुरन था ऐ अल्लाह मुजी है हाजत मुजी है जरूरत एड़ा मानू दुआऊं घुरन था मतामू हरामुन जे जो खादो हराम मशरबू हरामुन जे जो पीतो हराम मलबसू हरामुन जे जी पोशाक भी हराम दिया पो दुआ काढ़ कबूल थे दुआन जो कबूलियत लाइ शर्त आहे त खाधो हलाल जो हुजे साईं बेवरा रहमतुल्लाह अलैह खे कंहिं माण्हू चयो साईं तव्हां असांखे जेको वज़ीफ़ो ॾसियो हुयो न साईं चयो पुट हा जैसे वज़ीफ़ो पढ़ी बीठो आहियां वज़ीफ़े में तव्हांजे में असर न आहे साईं फरमाया पुट वज़ीफ़े में असर आहे रस्ते वारा पंहिंजा गुनाहनि जा पारियूं खंड बंदि कर असांजे गुनाहनि जा खंड लथा पिया आहिनि अब आज करें वाटर जो मुंह खोले अचो तो वाटर जा वाह जो कमा तो पुछड़ी ताई पानी पहुंचे न पर रस्ते में जो खा खंड लथा पे आन तपो इहो पानी पुछड़ी ताई पुजो साईं फरमा पुत्र पांजे रस्ते वारा गुनाहन जा खंड बंद कर वजीफे में असरा असना खंड लथा बयान तन हमा जार शुद्ध पंब कुजा ने हम सारो बदन गरी वियो सारो जिस्म गरी वियो हाने डॉक्टर काथे मलम रखे काथे पट्टी रखे दीनीदारन जी खिदमत कयो उलमा जी तुलबा जी खिदमत कयो साईं बेवरा रहमतुल्लाह अलैह जे मलफूजात मां पढ़ियो या कहीं दोस्त बुधायो साईं जन के कई माण्हुनि चयो साईं दीनी इदारन मां तहां वडा हो टिक्की वठण बंद कयो रोहानी वरदान तालिब पाड़े मां बंद करायो तालीम ते असर थे तो साईं ने फरमाया पुत्र इन माण्हुनि खां जोर सां भी टिक्की वठो मता उन टिक्की रोहानी जे बरकत जे करे सदके अल्लाह उन क़यामत दी बख्शिश करे कने कने थोड़े अमल ते अल्लाह राजी थींदो बाने की खबर न हुंदी आ त मां वडो को अमल कया तो पर अल्लाह जे रजा जो सबब बणो हां मां ताजो किताब में ॾिठो हारून रशीद बादशाह जी घरवारी बीबी जुबैदा जने गुजारे वही के उनके नंडर में ॾिठो बीबी साहब तो सा अल्लाह से कड़ो मामलो कयो चे मां के अल्लाह से बख्शो चे तो तू तो बख्शण जोगी हुई ना हे नार जुबैदा जो खोटराई हुई त हे पानी पूरे इलाके में पहुतो तू जो पानी तू खोटरायो चे न यो अमल बख्श जो सबब न बणयो चे केड़ो बणयो चे जे खुदा जे कोर्ट में मांजी पेशी थी अल्लाह जी फरमाया बीबी साहब यो अमल भी पेश थियो नार जुबैदा वारो अल्लाह फरमायो न बीबी जुबैदा यो तू पांजे जेब मां त खोटराई न कई हुई ना गनीमत जो माल होयो विच जो माल हो अवामी माल हो उनमा खर्च कराई ना तू बादशाह आजादी हुई ना तू मुझे रजा जे ला केड़ो अमल कई मुझे लाए बीबी साहब मां परेशान थी वेम पो अल्लाह फरमायो त हिकड़ो अमल जो मुझे रजा ला जो कयो थी वो हे अमल एक दफे अजान मिले पई तुझे मथे ते सरी रो न होयो ए गिरो तू मानी जो भणी करे अना वात में विझी पई अल्लाह अकबर थी तू मुझे नाले जो हया कयो लज रखी तू यकदम वो रो पातो मथे ता लथल जेको होयो ए गिरो जेको भगल वात ते अना तू आणी पई वो तू रखियो मां रब जे नाले जो हया कई अज मां तो जन्नत में दाखिल कया ए अजाना मिलन थी गाना जी धुम लगी पई हमरा कचारी में गुम लगा पे
ते करे दुआ है जे जुमला मुख्तसर अल्लाह से माको चवरायन अल्लाह तौफीक अमल जी माखे भी अता फरमाए अल्लाह तौफीक अमल जी पूरी जमात के अता फरमाए ता क़यामत अल्लाह इन मदरसे के इन आसपास इलाके के मसाजिद के मस्जिद जी अल्लाह से हिफाजत फरमाए आबाद फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह। हे होया शेखुल हदीस हजरत मौलाना लाल मोहम्मद साहब जनता रे अग्यां इल्मी बयान फरमायो।